अबा बताया असा ॾींहों ॾींहुं सकीम थींदा था वञो, गरीबन का गरीब थींदा था वञो। कहीं कहीं वेले ते त सुको टुकुर भी नसीब को न थो थे। अमड़े वाके अल्लाह करीमा रहीमा शुक्र कर जो यो कदे कदे सुको टुकुर भी मिले थो। अपा जीअरे साह जो 100 ज़रूरतूं आहिनि। दिल चाहे थी पई त तुंहिंजे मुंह ते मोड़ ॿध, हथनि ते मेहंदी लाया, तोखे घोट ॾिस। वाड़ी अमड़बा तू तो हिकड़ो दफो मुझे मुंह ते मोड़ ॾिसी ॾाढो खुश थींदी आहे। बाक़ी सॼी जमार जेको मां लोड़ींदुसि उन्हें ते ज़रे जो भी ध्यान कोन थी बेड़ी थी बोड़ी। लोड़नि तुंहिंजा दुश्मन, अञा त तुंहिंजी शादी थींदी, कुंवार घर ईंदी, तुंहिंजा बच्चा हिंदोरे विझी मां लोड़ींदसि। इन्हीं मां मूंखे अंदाज़ो थी वियो त तू हिन जहान ते ईअं कब्ज़ो जारी रखण थी चाहीं जीअं असांजे हिन इलाइक़े जा भोतार ऐं वॾेरा ग़रीब अवाम जे मथां कब्ज़ो जारी रखंदा आहिनि। ओ बा हयाती मवाती रब जे हथ में आ, पर जेको भी हयातीअ जो ॾींहुं हुजे सो सुख में गुज़रे। हुआ मां पराई मोहताजी न हुजे, सेहत सालिम हुजे, इन्हे खां वधीक ॿियो कहिड़ो सुख। अबा मुंहिंजी मञे त का नौकरी कर, 4 ॾोकड़ कमाए, ओ ॾिसे थो न फतूअ वारो पुट छोरो अशरफ शहर जे मिल में कीअं थो कमाए। अपा को कम कर, ये रोलड़ा छॾ। इहा सलाह मूंखे चङी ॾिनी थी, इन्हे ते वीचारबो सोचबो। बस हाणे दुआ कर मन का नौकरी मिली। अल्लाह वाही ओ मुंहिंजा रब, मुंहिंजे बचे जी पारत थई, सभु सणायूं कजांसी, दुश्मन दफ़ो कजांसी। ओ मुंहिंजे ते बाझ कजांइ, बाझ। तो सुपटी केड़ा हाल थई? उस्ताद केड़े पे हाल पुछदई यार, मिड़ी पे हलदे से एड़ी महंगाई थिए जो दिमाग ही कम कोनी पिया करे ना उस्ताद। माना त हकीम हण खण जे डंग खां भी बची वे, इहो पे शुक्र थियो। तो सुपटी मुखे या खबर पई आ त हाशिम हुक्काई है इने हकीम हण खण के खास मेहमान करे पाण वट रहायो आ। उस्ताद का खास गाल होसी, न तो भोतार के को अपनी ओ बर्ब न देवे। अस्सलाम वालेकुम सबनी जो खैर। वालेकुम सलाम। तेदा भी खैर होवे फकीर साईं बताया, तेदा भी खैर होवे, केड़े हाल ने? अजी बाबा मैं निकतो है नौकरी दी तलाश में, मन को झट्टू लगे। अरे हकीम हण खण के त भोतार खास नौकरी दे चली, तू बनी भोतार जो दर झल। फकीर सवाल है पैदा कोनी जो ते को वडेरा नौकरी देवे। हुन मैं हलदा शाख ते वनी विंजदा, ट्राए मोरिया बंद करे सा तरी मेरा पेट पुससी। चंगा फकीर बताया हलदे सी अब्बा। हलिपो छाप जल्दी कर, जल्दी कर। होता रे हां हिकड़ो दुधेर कुकड़ खपे। पोए हिन कुकड़ के हिन नुस्खे मां जरो जरो करे 40 ॾींहं खाराइबो। पोए 2.5 किलो कागजी बादाम ऐं 2 किलो गाओ गिह खपे। पोइ छा थींदो? पोइ कुकड़ कुही उन में बादाम भरे गिह में तरबो। हाँ पोइ जॾहिं यो नुस्खो तयार थींदो त कुकड़ आऊं खाईंदुसि ऐं गिह तोखे ॾींदुसि। तुंहिंजे कुकड़ खाइण सां मूंखे कहिड़ो फ़ाइदो? मतलब त कुकड़ में शामिल दवाउनि जो असर गिह में मुंतकिल थी वेंदो। मां कुकड़ खे कुरटींदुसि त दवाउनि जे असर जी ख़बर पवंदी। पोइ छा थींदो? भोतार हिकु त या पुछां तूं ॾाढी थो करी। खैर तूं संग ॻोल्हे शादी कंदे ऐं ॼाणी तोखे डोलीअ में विझी वञी कुंवार सां मिलाईंदा।
तोखे अच्छा कपड़ा पातल हुंदा गुल पिया छटबा ऐं रेवड़ियो पताशा पिया बेराइबा बड़े बा पोइ बस कम खत्म जानी वनी पुला के धक कंदा ऐं तू वनी कुंवार सां मिल जा पर पहिरीं कुकड़ त हथ कर आलू ओस्ते वारो हा छो न हिकिड़ो त ही फुलतरू कावड़ जी कम छॾे वियो आहे पर ख़ैर आहे ॿुध या त हुनखे राज़ी करे रखूं कम ते या को ॿियो नौकर घुरायूं मुंहिंजे ख्याल में त नए ख़ासि नौकर लाइ हू जेको वतायो आहे न उहो सही रहंदो वतायो अॼु जो वतायो हाओ वाढे वा उस्तालूबा कॾहिं ज़िंदगीअ में पुट खे बि ईअं न तड़ो कराई जी कुकड़ खे पियो थो बि जारी अच्छा ही सही वाकई मुंहिंजो पुट अॼुकल्ह तूं इहो ख़ुशि ख़ुशि थो नज़र अची आहे न ख़ैर नौकरी मिली वई आहे नौकरी ख़ुशि कीअं न थींदुसि वाह वाह किथे कंहिं वटि कहिड़ो कमु पघार घणी अथई रईस हाशिम हुकाईअ वटि बावर्ची ऐं ख़ासि माण्हू जे सीट ते मुक़ररु थियो आहे माना त तूं हिन ॻोठ जो ॿियो फुलतरू थियो ई उस्ताद अलू पाण खे आ धंधे सां कमु रोज़ीअ सां कमु बाक़ी फुलतरू नाहे थियो मां त वतायो हां अॼु जो वतायो पघार मिलंदे पूरा 2000 महीनो बस हिन महांगाई दौर में कुल 2000 अब इहे बि गंज आहिनि 1000 मां जो 1000 मुंहिंजो रोज़ी त मिली न ठीक तू खुश असीं खुश तो पोइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ वॾेरे हाशिम खान हुकाईअ जेको मूं ते पहिरियों कमु रखियो आहे न उहो कमु तो में आहे मुंह में हाउ ॿेली मुंहिंजो कमु करणो अथई तो में हाम हणी आयो आहियां पहले तो हुकुम त करे ॾिस संगत का को सिर में ठोका पूछा त पोइ ॿुध तो वारो इहो कुकुड़ खपे ही कुकुड़ भला हिन कुकड़ जी का ताज पोशी करणी आहे छा ताज पोशी करणी आहे पग ॿधाइणी आहे पर अॼु मूंखे इहो तुंहिंजो कुकुड़ खपे न त ॿेड़ी ॿुॾी वेंदई पता ॻाल्हि कर सिधी ही मुंहिंजो आम कुकुड़ कोन्हे पर शींहं कुकुड़ आहे शींहं उस्ताद अलू मूं कॾहिं चयो त ही ॿिलो आहे तूं हिन जो मुल्ह रख मूंखे कुकुड़ ॾे मुंहिंजी नौकरी बचा यार बताया तू ही छा पियो चई पहले हिन कुकड़ जो मुल्ह त पूरी दुनिया में कोन्हे त पोइ सूखड़ी करे ॾे पर ॾे फ़क़ीर खे यार बताया या संगत या दोस्ती मेरी पंहिंजी जात पर यार मां फुल फुलियो तोखे नथो ॾेई सघां इन्हे जो मतिलब त फ़क़ीर जी नौकरी टेल मुझे अमर जो उमेदू फुलियार है यार उस्ताद अलू वफा न कई कुकुड़ बिले जो बात उन लाइ पंहिंजे यार फ़क़ीर के जवाब थो ॾी उस्ताद अलू दोस्त के जवाब थो ॾी हे फौजी बस पी बताया तस जेरे जानी थो जुदा करे पट पियो वञे उन खे ईअं भाकुर चुमियूं कोन्हे कुकड़ खे पियो थो ॾी हिकिड़ी ॻाल्हि अथई यार ॾाढे जी शइ ॾाढे ॾे थी वञे ॻाल्हि खे सम्झ वञ न परे मूंखा कुकुड़ छॾाए वताया ओ वताया हाज़िर भोतार कर ख़बर कंहिंजी ॿेड़ी ॿोड़ी आहे वञो कल्लू कसाई खां 2 किलो हलवाण गोश्त वठी आ हकीम लाइ मानी ठाराइणी आहे इन्हे जे लाइ गोश्त छो इन्हे खे त कुता पुड़ी खारायो ॿेड़ी ॿोड़ियोसि अरे आस्ते ॻाल्हाए वो बंगले जे पोयां दवा पियो ठाहे ॿुधी न वठे भोतार सफ़ा को बादशाह माण्हू आहीं हुन ॿुधो त मूंखे छा कंदो ॿेड़ी ॿोड़े छॾियांसि अरे बस कर रे जेको चयो थमाए सो वञी कर वञी गोश्त वठी आ साईं कासाई त हूंदो ई कासाई आहे पर असां इन्हे कलू कासाई सां पीढ़ाईंदा कोन ठहूं बाबे खे बंदूक आई जेका वञी वात मां निकिती हुअसि
इन्ही जे करे हू मूंखे सुठो गोश्त कोन ॾींदो, बकर जे बदिरां कुतो कुही ॾींदो। टियों ॾींहुं मूंखे ख़बर पई त मार्केट में गॾो कुठो अथनि। ख़ुदा जी का सणाई थियनि, ॿेड़ी ॿुॾे न। अरे पोइ केरु वठी ईंदो? ॿिया नौकर बि मोकल ते आहिनि। सरकार पजो ही पाण तकलीफ़ करियो, अव्हां खे शइ बि दिलि ते ॾींदो ऐं ॻोठ वारनि खे वञी पंहिंजो दीदार कराए अचो, पंहिंजे हुस्न जो दीदार। इहो बि ठीकु आहे, मां पाण थो वठी अचां। पाणू झले कोन सघे, वठी थो अचां। भोतार जो सलाम। वालेकुम सलाम। फुलतरू कर ख़बर पाण वारे वडेरे जी। बदर पाण वडेरे हाजी मोकाई जी नौकरी कॾो की छॾे ॾिनी। ॾाढो मतलबी माण्हू आहे। इहो त ज़ाहिर ज़ुहर आहे, वॾो मुनाफ़िक़ आहे। चङो थियो जो हुनजी नौकरी छॾे ॾिनई। हुनखे त संगत जो बि क़दुरु कोन्हे को, सो वरी नौकरनि जो कहिड़ो क़दुरु थींदुसि। बदर हिकिड़ो अर्ज़ु आहे। हा हा चओ। बेरोज़गार आहियां, साईं जन कुर्ब करे का नौकरी ॾियनि त। हा हा, तूं मूं वटि हाज़िरी जो माण्हू थी रह, तोखे 10,000 महीनो मिलंदो। ॿी हर ज़रूरत तुंहिंजी असां ते। ठीकु आहे बदर, ख़ुशि हुजो। ॿियो ॿुधो अथमि त हाशिम हुकाई को हकीम हथ कयो आहे। हा साईं, हकीम खण खण वडेरे जे लाइ को ख़ासि नुस्ख़ो बि तयारु करे। ऐं तुंहिंजी जॻह ते को ख़ासि नौकर रखियो अथई। हा इहो वतायो, उनखे ख़ासि नौकर करे रखियो अथसि। बाबा गुजरान फकीरां दा इक गल जदा यमीरां दा, बाबा गुजरान फकीरां अंधा ज़रे घट अख ते वाटी कढी अचे मथ। नवाब साहब उठी वञी गोश्त पचाए, रूबरू कुआं वरितो थम। हा वाह साईं वाह, वाह साईं वाह। हाणे हिनखे पचाए मटन कढ़ाई ठाहे। वडेरा हाशिम हुकाई हिकिड़ो अर्ज़ु आहे। अरे वरी छा थई? भोतार हेॾी सारी गर्मीअ में तव्हां हली वञी हिकिड़ो भलोड़ गोश्त वठी आया आहियो, सफ़ा हुलवाण। हाणे जेकॾहिं इहो हुलवाइण गोश्त मूंखां रध बजा में ख़राब थी वञे त अम्हां यम्हां जो हकीम कावड़ी पवंदो, मूंखे बंदूक खणी डुकाईंदो। उहो त आहे, पर अॼु त बुर्ती बि कोन्हे। पोइ भूतार छा थियो? अमी जे पाण ने बादशाही हथन सां रध बचा कंदो त हकीम बवा जो क़दुरु कंदो त भूतार पाण मानी ठाही आ। इहा ॻाल्हि बि सही आहे, पर बता गर्मी ॾाढी आवेली। सरकार हिन महिल मां तता पियायो, मां थधो लॻो पियो आहे। कम वाह जो थींदो, वञी गोश्त जी ॿेड़ी ॿोड़ियो। ठीकु आहे, मां तो खणी पचायां। इन्हे खे पचाइजो, मता पाण खे पचायो। पाण त पची पची आयो आहियां। सान वारा फूकट थो जे मूं वारे रही सॼो शह पर भला आहिनि, ॼण सिरण खे नशो ॾिनो अथनि। सब्र कर, हिन जहान मां हलनो असो दुआ करो। मुझे का गाल कानी जेका रब दी मर्जी। कल त भर जाई तेरी फुटिया पे मिले, नंढी टोड़ी सफा मेह लगी पई आई। अदावा के वाना में लगी पिया, यार वो काबो बदी पुटियूं चुटण वया था। केर मर भी कोनी गया तो पीछे उस्ताद तदा क्यों किती बैठाई? अथा ना मो कोने खुदा का वड्डी जमाने जे सजा हाल आया, पर मेरे मुका हो कल त कानी थी रही हाल हयात बे मुआब केर कोनी, पीछे तदा क्यों किती बैठाई? ओ कुकुड़ होस ना, कुकुड़ ई जेको कुर्सी सां बधो पे हुंदो, उहो कुकुड़ हिन जो वतायो खणी वियो ऐं वञी रईस हाशिम हुकाई खे ॾिनई।
इन लाइ पियो दाहूं करे असाने पुथर मर गया तो कौन उनसे यो लूसी को करते रे माटे यो बच्चा गेल तो असल बेटा रोए हां कितनी बैठी दबे धड़ा बूटी दिल थी चवे ये सिद्धू कोड़ियूं खणाए पर पहिरियां दाख़िल थियल केसनि मां त जान छॾायो जेकॾहिं तव्हां ते नए खून जो केस थियो त ॿेड़ी ॿुॾी वेंदव ठीक है पर भाजी भी मां वठी आयसि ऐं ब्रदी भी मां हकीम कम में लगो पियो आहे देर सां मां नहीं खाईंदो तू खाईंदे बस भूता रह जायो मांखे शर्मसार न कर हर हर तोखे जवाब ॾींदे मूंखे हया थो थिए अबो इजाज़त ॾियो त विझां जमे न त बुख ॿेड़ी ॿोड़े छॾींदी फाट तव्हांजी अरे मार दिए ते मासी बुधो अथम त तुंहिंजो पुट वडेरे वटि नौकर बीठो आहे हाँ ओ अम्मा चवे त थो चङो थियो कंहिं कम सां था लॻो भला पगार घणो अथसि अलाए अम्मा चवे थो त 2000 पगार अथसि ओ अम्मा वेठे खां विरता भली पंहिंजे पोरे जा 5 पैसा बि चङा हाँ मासी भला कम कहिड़ो अथसि ए अम्मा वडेरे को हकीम विहारियो आहे उन खां पियो कराए पंहिंजो इलाज सो बतायो वरी उन हकीम जे हवाले छो वडेरो अगो आहे छा अलाए अम्मा बताए ॿुधायो पे त वडेरो वरी चौथी शादी पियो करे अई घोड़ा मार पवेस ए अम्मा वडन माण्हुनि जा शौक़ आहिनि पर ख़बर अथई इहो हकीम उहो अथई जंहिंजी दवा खाधी ही मुंहं ऐं गछ थी वई हुयसि मासी पक ॼाण ही मोह हकीम वडेरे जो सिर नींदो ए अम्मा हर को पाण ॼाणे पंहिंजा कम तंहिंमें असांजो छा पुलतरू हाशुमो काई सां काफ़ी वक्त गुज़ारियो थे ॿुधा तो अंदर जो कहिड़ी क़िस्म जो माण्हू आहे ॿुधारा ॾाढो शूम आहे पाए बिना मतलब जे ख़र्च न करे पर शादियुनि जो ॾाढो शौक़ीन आहे इहा त ख़बर अथम ॿुधो अथम त हकीम उन लाइ कुश्ता ऐं माजून बि थो ठाहे जी हाँ साईं सियासत जो केॾो वॾो खिलाड़ी आहे कुछ न साईं बड़ी राजन के बेवकूफ बनांदो तो जे साईं के मथे ते हथ घुमाए वोट वठंदो है के खेदा बारे 4 चोर बचे बड़ी कम कढंदो है पोइ भला हाशुमो काई छा कंदो साईं सॼो ॻोठ ख़िलाफ़ थी वियो अथसि संदसि हाणे को नौकर वतायो सो बि दिली तौर कोन ठहेसि हेल ॻोठड़ को पंहिंजो माण्हू बीहारींदा पोइ हाशुमो काई छा कंदो अकेलो वही हुको चिकदो ॿियो वरी था कयूं चाचा वडेरा ये छो पियो घुरे ॾिसी ॾिसण जहिड़ो माण्हू आहीं तॾहिं त ॾिसां पियो पर चाचा त न चओ न त पोइ ॾाॾा चवां या नाना आई त ॾाॾे नाने जेतिरो न लॻे थो त अखियुनि में न्याणी सियाणी जी सञा कोन थी छोकिरी ज़बान संभाले ॻाल्हाए मुंहिंजे ॻोठ में वेठी आई पिणे मर्याद मुंहिंजो हारी हो या बि मुंहिंजी महिरबानी सम्झ तोखे शादीअ जे लाइ पसंदि कयो अथमि छा अंधो आई छा हया कोन थई ऐं अहिड़ो कमु कंदीसे जो धोते बि अछ कोन थींदे बस कर अॼु माणे रहमत खे थो घुरायां ये ख़ुशीअ सां शादी न कंदीअ त ज़ोरी बि खणाईंदो साईं बताया अञा काचू सोर अञा छा सोरियास हिन देगिड़े में ओस्ती अलू वारे कुकुड़ खे रदजंदे ॾिसां थो त मुंहिंजो हाथो सड़े हाड़े जावा है
हिन हकीम हण खण तुझी बेड़ी बोड़े छड़ी अडा तुझी बेड़ी बोड़े पुट अञा तरस साड़ त तॾहिं वठंदी जॾहिं ही सॼो तरियल कुकड़ अकेलो आऊं वेही खाईंदुसि। छो खाईंदे तूं कहिड़ो वॾेरे जो सालो हुई? इहो पोइ पुछजां। बस हाणे देगड़ो लाहे दवा ठही वई। देगड़ो लाहे रखां वञ कुर्सी खड़िया। जी बाबा जी। ये खबर हकीम दवा तैयार आ? वैसे दवा तैयार आ। अच्छी बाबा वेहो कुर्सी ते। हां ठीक है। तू वञ बाबा अंदर वञ अंदर। होतार सुभाणे 2 तोला पोए तोलो रोज नेरानो खाए। ठीक आ। मुखे भी कैसा जिद थी वियो आ साईं। मुखे लख रुपया ॾेई छॾियो ऐं सुभाणे साझर निकिरी वेंदुसि ऐं पोइ वरी अची तव्हांजी ख़बर वठंदुसि। ठीक आ मिलंदो ई लख। ऐ अम्मा दिल न लाए इहे मुआऊंदा सदाई बतालो हिने गरीब गुरबे के त रांदी को समझंदा आहिनि। ए धणी को इन्हनि खे पुॼंदो। बस करे अमड़ी हे मिठी रोए पई थी मासी रहमत गुजारे वई छा? मलाइको के बी माई के मारियो मुझी मासी रहमत जी बेड़ी छो बोलियो? एडा बा खैर गुरु इहो मोह हाशिम हुकाई ए हिन छोकरीअ सां बनीअ ते घट वध ॻाल्हायो थई। छा चईस? ए बा दांगीअ मले चयसि त मूंसां शादी कर न त तोखे ज़ोरीअ खणाईंदुसि। अंधो आहे छा? मथो फिरियो अथसि ॻोठ जा बच्चा थो तके बी त मां पाणे थो मथे में धूड़ विझांसि सॼो राज थो गॾु कयांसि। न बताया न हिनन ज़ालिमन सां पाण गरीबन जो केड़ो छेड़ो। ए अपा असां मिसकीन गरीब के पंहिंजो भित सां मथो त कोन हणंदासीं न। अमड़ भित सां मथो असांजो छो लॻंदो? भित सां मथो हुननि जो हणंदासीं जो यादि कंदा बेड़ी बुॾंदनि। ये सदाई तवाई में न बुद्धे न सुने बस। हाँ चाची छा थियो? साईं वडेरो हाशिम मकई गुज़ारे वियो। हाँ हेरे जे हेलो जो खबर है हाशिम मकई के छा थियो? अच्छा दवा खाई नाश्तो कई त दिल जो तोरो पजीस। हाँ मो हकीम हणखण के चयो इलाज जी आड़ में हाशिम हुकाई के दवा में जहर जे दुश्मन खड बेजेला खोटींदो आ ऐं गरक उन में पाण थींदो आ। इहा ई बतारन जे सियासत जी पुजाणी आ। बस यार गोठ वारो हाणी मोए माण्हूअ ते नको थी का कावड़ ठहे नको थी का मयार ठहे। बस हाणी कुल्हे कांदी थियण जी का तयारी कयो। वडेरो हाशिम होकाई वरे हाथ ये वडेर की सियासत जो खात्मो ईंदो ऐं इनकलाब। वाह जी तब्दीली वाह जो इनकलाब। मुझो पगार केरु ॾींदो?